जी नाज़रीन, असां ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। ज़िले कशमोर कंदकोट पुलिस पारां गौसपुर के कच्चे में ॾुआरनि ख़िलाफ़ जारी अॼु जी ऑपरेशन ख़त्म कई वई आहे। ॾुआरनि जी फायरिंग में ब पुलिस एहलकार यासीन चोलियाणी ऐं नज़र मोहम्मद बंगवार गोलियूं लॻण सबबि ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मी एहलकारनि खे इलाज लाइ कंदकोट सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। आख़िर में यादि रहे त अॼु सुबुह जो ज़िले कशमोर कंदकोट जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस पारां SSP कशमोर कंदकोट अमजद अहमद शेख जी अॻुवाणी में धाड़ेल जीअं जागीराणी टोले जे इलाइक़े में मौजूदु हुजण वारी इतलाह ते घुर्बल जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ पुलिस कार्रवाई अमल में आई। जी नाज़रीन, असां अहम ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। ज़िले कशमोर कंदकोट पुलिस पारां गौसपुर जे कच्चे में ॾुआरनि ख़िलाफ़ जारी अॼु जी पुलिस कार्रवाई ख़त्म कई वई आहे। ॾुआरनि जे फायरिंग में ब पुलिस एहलकार यासीन चोलियाणी ऐं नज़र मोहम्मद बंगवार गोलियूं लॻण सबबि ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मी एहलकारनि खे इलाज लाइ कंदकोट सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। हर वक़्तु आगाहनि लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़। हाँ